जाना मां गई कुरान को बुझे दे पठान पाण सुखियो तो का लालन को सिंटर वटना वण तब याद आई तो बस बोडा सेठ माण्हू असां गरीब काॾे वञा इमरान खान जो तो महंगाई न आहे तव्हां जो महंगाई आहे असां जो महंगाई आहे इमरान खान में सारी महंगाई अञा लख करोड़ रुपया आहिनि के गरीबनि लाइ 5-5 हज़ार हर हिकु नंढे ॿार खे विझनि ज़रूरत कोन ॾियनि पर हे बि नथा ॾियनि लानत पए तूं छा चवणु चाहींदी इमरान खान खे इमरान खान इहो चवणु चाहियां सस्ताई करे गिराओ एतिरो वठी शकर तोणी 300 रुपया कर हर को गरीब सुधरी वञे 300 करे या 300 आहे हाणे 300 करे हाणे त 3000 न वेगन जो किरायो 100 रुपया आहे 120 रुपया वेगन जो किरायो उनमें वरी लहण मां धिका लाजन आई आहे इज़त न आहे इज़त को मंडो आहे को टुंडो आहे कंहिंखे जॻह कान्हे पोइ गरीब काॾे वञे आगे कार जे लॻी वञे उहो काॾे वञे भला तूं तोखे पिणे पिणे पैसा ख़र्ची बची ॾींदो आहे न पोइ काॾे वञे हाणे वाट लाहिण नंढनि ॿारनि खे बि नथा ॾियनि वॾनि माइनि खे उन्हनि खां घुरदा वठो इहे शइ वठो असां काॾे वञो और पहिने इमरान खान खे छो उन भला कम कनि इमरान खान जो तो ॻाल्हाए यार भला दादा भला कम कया तोखे लटा नवां पातल पिया आहिनि ये लटा नवां कमाई रहा था देखो इमरान खान ये ना कहिड़ी तो कमाई कई आहे पैसा घणा पिया किथे में 10 रुपया बि न यार हाणे वठ लाइ हलंदा ये नंढनि ॿारनि खे 5-5 हज़ार तोखे कोन था मिलनि पिया कॾहिं था मिलनि पिया तूं सिंध हुकुम कहिड़े भले कंदे साईं आयो मुराद अली शाह जो आसिफ हज़ारी खां असांखे इहो चवणु आहे त सस्ताई पिया कनि हा किरायो 100 रुपया 300 रुपया कनि हा इहो कनि बसि इहा महिरबानी कनि सस्ताई पिया कनि सस्ता पिया कनि महांगाई आहे महांगाई आहे ॾाढी को गरीब ख़र्चा वठणु वञे थो 500 रुपया पैसे वारे खे माण्हू ॾिसे थो ग़रीब खे ॾिसे ई नथो थुकाना तव्हांजो नालो असांजो नालो नवाज़ तव्हांजी उमिरि तव्हांजी उमिरि असांजी उमिरि 150 साल वरी क़बर मां थी आया न यार क़बर मां न थी आयो बाक़ी इहो ज़िंदा अलाह साईं जो करम आहे जय पैसा कोन्हनि खे हयाती वॾी आहे तोड़ पैसा बीहे ई कंदो आहे पैसो बीहे ईंदो यार छो काढो छा कयूं आइनी कोन न पियो ॾे न छा पी बि कोन ॾे पियो न यार पोइ तूं हाणे तुंहिंजी छा थींदो हाणे तोखे पैसा किथां ईंदा इहो इमरान खान जो बिल गाड़ी त मोकिले पैसा घणा मोकिलाई पैसा 5-5 हज़ार मिलनि त बि शुक्र अलहमदुलिल्लाह तोखे सीएम में न सीट आहे मतलब न लोही आहे छाजे करे भला जाई पैसा तोड़ कोन खे वठण पर 50 रुपया 150 रुपया हाणे काथां वठे लुंडे तो 150 रुपया लुंडे तो 150 रुपया फाटल माण्हुनि मोलनि जा उहो 150 रुपया अॻे साल तो घणिया तो सीटर वॾो को फैशनी पाए त उहो 1000 रुपया फैशनी ख़तमु हाणे अॻे साल तो घणिया तो अॻे साल हाँ अॻे साल यार 200 में मिलियो हाणे कुल 50 रुपया त 150 ॿुधायो पोइ अॻे साल अञा महांगो बोल हाणे सस्ता ई आहे न 200 में तूं चईं त हाणे सस्ताई पिया हाँ इमरान खान जी दॿ आई आहे तॾहिं कुझु सस्ताई पिया अञा सस्ताई पिया करे नी घणे ताईं तूं छा थो चवणु चाहीं मुंहिंजो चवण त 20 में थी पए 20 में छो थींदो 20 में भाउ थिए नी केॾा पैसा गरीब माण्हू काथो हाणे तूं कमाए खा नंढड़ो तो न आहे कमाए खाऊं हा काथे कमायूं वञी हिते नेट ते नेट ते जुआ ते रांदि हलिया वञनि वाह यार इन मां बंदि छा ठाहियो